लिलकाबतिल मुशर्रफत अरबातु अरकान ततजहु तक़रीबन नहव जिहातिल अरबा। काबतुल्ला शरीफ़ जे लाइ 4 कुंडूं आहिनि जेके चइनी तरफ़ ॾे मुतवजे आहिनि। अर्रुकनुल इराक़ी यतजहु शिमालन नहवल इराक़ व युअरफ़ु बिर्रुकन शमाली। पहिरियों रुकन इराक़ी आहे जेको काबतुल्ला शरीफ़ जे खॿे पासे खां आहे इराक़ जे तरफ़ खां, ऐं इनखे रुकन शमाली बि चयो वेंदो आहे। अर्रुकनु शामी यतजहु ग़रबन नहव बिलाद शाम, ऐं ॿियो रुकन शामी आहे जेको शाम जे तरफ़ खां, इन जे करे इनखे रुकन शामी चयो वियो आहे। टियों रुकन यमानी आहे जेको ॾखिण जे तरफ़ खां आहे ऐं उहो यमन वारी साइड खां आहे। वहुवा आख़िर मा यमुर्रु अलैहिल हाज अविल मुअतमर मिनल अरकानिल अरबा। ऐं इहो काबतुल्ला शरीफ़ जे चइनी कुंडनि मां आख़िरी कुंड आहे जंहिं ते हज कंदड़ या उमिरो कंदड़ इन ते गुज़रंदो आहे। वयुस्तहब्बु इस्तिलामुहु दून तक़बीलिन। इन रुकन खे यानी रुकन यमानी खे इस्तिलाम यानी परे खां सलाम करणु मुस्तहब आहे, इनखे चुमी न ॾिबी। वक़द वरदा, ऐं हदीस शरीफ़ में वारिद थियो आहे अन मसहल हजरिल असवद वर रुकनिल यमानी यहुत्तुल ख़ताया हत्ता। बेशक हजर असवद खे हथु लाइणु ऐं रुकन यमानी खे हथु लाइणु इहो गुनाहनि खे मेटे छॾींदो आहे, सफ़ा ख़तमु करे छॾींदो आहे। अर्रुकनुल असवद यतजहु शरकन व यदुमुल हजरल असवद वहुवा मबदउ तवाफ़ कमा फ़अल नबी सल्लल्लाहु अलैहि वालैहि वसल्लम। चौथी कुंड उनखे रुकन असवद चइबो आहे ऐं इहो मशरिक़ जे तरफ़ खां ऐं हजर असवद सां मिलियल आहे। जेको कुंड हजर असवद सां मिलियल आहे उनखे रुकन असवद चइबो आहे। वहुवा मबदउ तवाफ़, ऐं इहा ई जॻह यानी रुकन असवद या हजर असवद वारी जेका कुंड आहे इहा ई तवाफ़ जे स्टार्ट करण जी जॻह आहे। कमा फ़अल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छो त इहा ई मुंहिंजे आकाए नामदार मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे जो पाण बि ईअं कयो। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।